नाज़रीन, सिंध के ॿियनि शहरनि जियां बदीन में भी SOPs जी भञकिड़ी कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। SSP बदीन बशीर अहमद सेठार जी अॻवानी में पुलिस लॉकडाउन की खिलाफ़वर्जी कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कयूं। इन हवाले से पेश आहे दीदार मल्हाज जी रिपोर्ट। बदीन शाही बाज़ार ऐं शहबाज रोड ते SOPs ऐं लॉकडाउन जी खिलाफ़ वर्जी कंदड़ दुकानदार शकील अहमद उर्फ शेरू मेमन, तर सोलंगी, इफ्तिखार उर्फ अफ्ती, अब्दुल करीम मेमन ऐं नामालूम के खिलाफ़ मांडल थाने बदीन ते केस दाख़िल, जॾहिं त हिकु जवाबदार शकील अहमद मेमन उर्फ शेरू के पुलिस गिरफ्तार करे वरितो। ॿिए तरफ़ SSP बदीन शबीर अहमद सेठार पारां वरी नफ़री सां शहर जो गश्त, उन दौरान मेरा TV न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। लॉकडाउन ते अमल करण असांजी ज़िम्मेवारी आहे ऐं इहो मथां हुकुम आहे त जेतिरे क़दुरु थी सघे माण्हुनि में अवेयरनेस ऐं हिन में असां अंजुमन ताजरनि जा शुक्रगुज़ार आहियूं, उहो कोऑपरेट कनि पिया बिल्कुलु। SOP जे तहत ईदगाहनि में नमाज़ूं थींदियूं ऐं जेकी भञकिड़ी थी उन ते कार्रवाई बि थी आहे, उहो माण्हू गिरफ़्तार आहे। बाक़ी कंहिंखे बि पुलिस जी वर्दी में हथ विझण जी इजाज़त न ॾींदी ऐं उनखे कते बख़्श न कयो वेंदो। SSP बदीन शबीर अहमद सेठार शहबाज रोड शाही बाज़ार जी पैदल विज़िट कई। उन मौके ते SSP बदीन शबीर अहमद सेठार वापारियुनि खे चयो त पंहिंजो कारोबार SOPs ते करियो ऐं समाजी फ़ासिलो पिणु रखो। हिन वधीक चयो त पुलिस जी वर्दी में कंहिंखे बि हथ विझण जी इजाज़त न ॾींदासीं। दौरान विज़िट SSP बदीन सां गॾु DSP बदीन अब्दुल ख़ालिक जतियाल, SHO बदीन मोहम्मद अनवर लिगारी, सिटी इंचार्ज सालम खोसो गॾु हुआ। कैमरामैन ज़ुबैर पुसियो साण दीदार हुसैन मुल्ला, मेरा TV न्यूज़ बदीन।